शहजादकोट समेत गिरदोनवा में 2007, 2010 और ख़ास तौर 2022 में होने वाली बरसाती तबाहकारियों का असल वजह है शहर के बीचों बीच गुजरने वाले नहरों में बल सफाई का न होना। हुकूमत का या अपील था क्यों तो मुसलसल 15-20 साल का वठी जेके केनाल्स आहिनि सिटी जे जेके आसपास या सिटी में जेके गुज़र था थियनि उन्हनि खे कॾहिं बि खाटी न थी आहे ऐं खाटी न थियण जे करे जेको आहे सो लट एॾी पइजी वई आहे जो थोरे पाणी जे हूंदे बि जेको आहे सो उहो ओवरफ्लो थो थिए ऐं काफ़ी जेको आहे सो नुक़सानु थो थिए। हीअ ओवरफ्लो सिर्फ़ु सिटी खे नुक़सानु आहे, इहो पिछाटी जेके ज़मीनियूं जेके आहिनि उन्हनि खे बि वॾो नुक़सानु आहे, छो त पाणी जो गुज़र जेको आहे हिते ब्लॉक थो थी वञे पियो। सो असां हुकूमत खे गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे वधि में वधि इन ते तरजीह ॾियनि त जेके सिटी मां या शहर जे आसपास जेके सिम नाला आहिनि महिरबानी करे उन्हनि खे खाटी कराइनि त जीअं पाणी जो बि गुज़र थिए ऐं शहर वारनि जो जेको आहे सो उन्हनि जो बि बहितरीनु जेको आहे सो पंहिंजो फ़ाइदो थिए। पहिरियों त ई शहजादकोट जो करंट इशू आहे, इन खे असांजे चैनल वश टीवी हाईलाइट कयो आहे ऐं बिल्कुलु इहो 100% जेको आहे सो सही ॻाल्हि आहे। शहर जे इर्द गिर्द जेके नहरूं आहिनि, शाखूं आहिनि, गुज़रनि थियूं पियूं, उहे मुकमिल सिल्ट थी चुकियूं आहिनि ऐं उहो उन्हनि में दड़ा ॼमी विया आहिनि वारी जा। ऐं हर सालाना बजट जेका आहे एरीगेशन खे मिलंदी आहे, एरीगेशन अमले खे, एरीगेशन डिपार्टमेंट खे मिलंदी आहे, चीफ इंजीनियर एरीगेशन ऐं ॿिया जेके लोकल उनजी इंतिज़ामिया आहे, जेके एरीगेशन सां लाॻापियल अमलो आहे, उहो मिली भगत करे इहे खाटी जे मद में खाई वेंदा आहिनि। कागज़ी कारवाइनि में कागज़ी अंग अखरनि में ॼाणायो वेंदो आहे त असां मुख़्तलिफ़ मरहलनि में मुख़्तलिफ़ महीननि में असां शाखुनि जी खाटी करायूं था, पर बल्कि उहे सालनि में बि खाटियूं नथियूं थियनि। उनजे करे ई पाणी ओवरटॉप करे शहर जे तरफ़ वधे थो, शहरी आबादियुनि खे नुक़सानु थिए थो, ॿाराड़ी आबादियुनि खे नुक़सानु थिए थो, जेको नुक़सानु न सिर्फ़ु सवनि हज़ारनि में पर लखनि में थिए थो पियो। ग़रीब मिसकिन माण्हू बेघर थिए थो, उनजो घरु रहे थो ऐं इन्हनि सभिनी शयुनि जी ज़िमेदारी एरीगेशन डिपार्टमेंट जी आहे ऐं एरीगेशन ई इन सभिनी शयुनि जी ज़िमेदार आहे, इंजीनियर ज़िमेदार आहे, दारोगा त साईं ख़ुदारा शहजादकोट ते रहम कयो ऐं शहजादकोट जूं जेके शाखूं आहिनि उन्हनि जी खोटराई करायो, खाटी करायो त जीअं नहरी निज़ाम असांजो उहो दुरुस्त थिए ऐं पाणी ओवरटॉप करे शहरी आबादियुनि ऐं ॿाराड़ियुनि वारी आबादियुनि में न पहुचे ऐं उन्हनि खे नुक़सानु न ॾे। बरसाती और सैलाबी तबाहकारियों के हवाले से शहरियों का वश न्यूज़ से बात करते हुए मजीद कहना था कि कुदरती आफात का आना अपनी जगह, मगर गुज़श्ता 25 सालों से नहरों में बल सफाई न कराना भी कुदरती आफात को बढ़ावा देने के बराबर है। कैमरा टीम के साथ गुलाम अली इब्रावई, वश टीवी, शहजादकोट।